मोज़िज़ व्यूअर्स हेलो एंड हाय हाँ हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। मुंहिंजी इहा कोशिशि रही आहे त आउं जिन हालतुनि खे फेस कंदो आहियां ऐं मां जेको मुशाहिदो कंदो आहियां, जेको मुतालियो कंदो आहियां, आउं चाहींदो आहियां त उनजो तज़ियो आउं तव्हां सां बयानु कयां। ऐं तव्हांखे आस पास में जेके थींदड़ हालतूं आहिनि जिनखे अव्हां फेस कयो था, जिनखे असीं सभु फेस कयूं था, मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त आउं उन बाबति तव्हांखे आगाह कंदो रहां। पोइ आउं मोटिवेशनल प्रोग्राम बि कंदो आहियां ऐं आउं हालतुनि ते प्रोग्राम कंदो आहियां, जंहिं सबबु सिंध जा जेके काफ़ी माण्हू आहिनि, इदारा आहिनि, या जेके करप्शन ज़ुल्म खे जेके पसंदि कंदड़ माण्हू आहिनि, उहे मूंखे पसंदि न आहिनि कंदा। ऐं हिकिड़ो वॾो हल्को आहे जेको मुंहिंजो मुखालिफ़ बि हूंदो आहे मुंहिंजे प्रोग्रामनि जे करे, मुंहिंजे तेज़ धार लिखणनि जे करे मूंखे पसंदि न आहे कंदो। पर आउं कॾहिं बि कमिटमेंट ते कंप्रोमाइज़ न आहियां कंदो। मुंहिंजी कोशिशि रही आहे ऐं थोरो वक़्तु हलां, सुठो वक़्तु हलां, बहितर हलां, ऐं जेकॾहिं मूंखे का शइ आउं अफोर्ड नथो करे सघां त आउं उनखां विथड्रॉ करे छॾींदो आहियां। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे बीमार दिमाग़नि वारा माण्हू। बीमार दिमाग़नि वारनि माण्हुनि जी जेका साइकी आहे उहा तमामु ॾाढी अजीब हूंदी आहे। तव्हां उन्हनि बीमार दिमाग़नि वारनि माण्हुनि जे विच में रहो था ऐं तव्हां उन्हनि खे फेस कंदा रहंदा आहियो, पर तव्हां उहो जेको अज़ाब भोगींदा आहियो उन मां जान न छॾे सघंदा। बीमार दिमाग़नि वारनि माण्हुनि जी जेके निशानियूं आहिनि उहे आउं तव्हां सां बयानु कयां थो, ऐं पोइ तव्हां सम्झी वेंदो त तव्हांजे आस पास अहिड़ा कहिड़ा माण्हू आहिनि जेके इन बीमारियुनि जा मरीज़ आहिनि। मिसाल जेको बीमार दिमाग़नि जा जेके माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि जूं जेके निशानियूं आहिनि, हिकु त उहे साड़ सड़िया हूंदा आहिनि, शदीद साड़ में मुब्तला हूंदा आहिनि। ॿियो उहे ॿिचामड़ा हूंदा आहिनि, उहा सॼो ॾींहुं ॿिचामड़ी कंदा आहिनि। टियों जेका उन्हनि जी आहे उहा निशानी त हू गिलाखोर हूंदा, जिथे वेहंदा गिला कंदा, तव्हां सां हूंदा तव्हांजी गिला कंदा, ॿिए सां हूंदा ॿिए जी गिला कंदा, तोसां आहिनि त तुंहिंजा आहिनि, मूंसां आहिनि त मुंहिंजा आहिनि। हक़ीक़त में इहे माण्हू न तुंहिंजा आहिनि न मुंहिंजा आहिनि। चोथों उन्हनि जी जेका निशानी आहे त चोर खे चवंदा चोर खे चवंदा त चोरी वञी कर, ऐं भाग्य खे चवंदा त चोर दो चई पियो। टियों इहो आहे त हू स्टेटस फोबिया जो शिकार हूंदा आहिनि ऐं हर वक़्तु इन में हूंदा आहिनि त मां ई सुपीरियर आहियां, मां ई मथां आहियां, ॿी सॼी दुनिया कुझु बि कोन्हे, ऐं उहे पंहिंजो पाण खे माना ॿियनि खां तमामु वॾो सम्झंदा आहिनि जॾहिं त उहे हूंदा न आहिनि। इहे माण्हू अक्सर जेको आहे कूड़ ॻाल्हाइण जा माहिर हूंदा आहिनि, वॾो टेक्निकल अंदाज़ में एजुकेटेड क़िस्म जो कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, ऐं उहो साइंसी बुनियादनि ते कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि त जीअं माण्हुनि खे हू साबित कनि त असीं सच ॻाल्हाए रहिया आहियूं। हिकिड़ी उन्हनि में कूड़ जी वॾा आदत हूंदी आहे। ॿियो हू ख़ुदि सनाखोर हूंदा आहिनि, माना हू चाहींदा आहिनि त माण्हू असांजी तारीफ़ कनि, ऐं हू उन ते जेको आहे सो केक जेतिरा पैसा ख़र्च कंदा आहिनि, चांहि बिस्किट जेतिरा, त जे माण्हू असांजी सना करे सघनि, ऐं हू ख़ुदि सना खे ॾाढो पसंदि कंदा आहिनि। हाणे असुल में इन्हनि माण्हुनि जो हिकिड़ो वॾो मसइलो आहे। इन्हनि माण्हुनि जो इहो मसइलो आहे त हू समाज जे अंदरि जेका समाजी जोड़ जक आहे, उहो सिंध में समाजी जोड़ जक त मुकमल बर्बादु थियलु आहे, पर हू चाहींदा आहिनि त समाज जे अंदरि असांजो हिकिड़ो असरु रहे, त जीअं असीं माण्हुनि ते असरअंदाज़ थियूं ऐं असीं ॿुधायूं त हिन सॼी दुनिया जहान जेको आहे उहो शायदि लूलो लंगड़ो आहे ऐं असीं उनखे हलाईंदा आहियूं, न त उहो न हले। अहिड़े क़िस्म जे माण्हुनि वटि हमदर्दी कॾहिं बि न आहे हूंदी। हाणे इहे माण्हू तव्हां पंहिंजे ज़हन में रखे छॾियो, इहे जेके मूं तव्हांखे निशानियूं ॾिनियूं आहिनि बीमार दिमाग़नि जे माण्हुनि जूं, इहे निशानियूं तव्हांजे आस पास खोड़ सारा माण्हू अहिड़ा हूंदा जिन जो तव्हां शिकार रहंदा हूंदो, जेके तव्हांखे वॾो रोमांस ॾींदा हूंदा, तव्हांखे जेको आहे सो कुआरा ख़्वाब ॾेखारींदा हूंदा, पर असुल में उहे चाहींदा आहिनि त हू उन रोमांस जे ज़रिए हू पंहिंजी तारीफ़ कराइनि, ऐं हू चाहींदा आहिनि ऐं महसूसु कराईंदा आहिनि त असीं सभिनी खां मथे आहियूं, आला आहियूं। जॾहिं त उन्हनि जो जॾहिं पर्दो वाश थींदो आहे, चाक थींदो आहे, ऐं उन्हनि जा जॾहिं सभु कूड़ फिराड पकड़िया वेंदा आहिनि, त पोइ हू बौखलाहट जो शिकार थींदा आहिनि। पोइ हू बौखलाहट में
जेको आहे सो इंतकामी कार्रवाइनि जे तरफ़ वेंदा आहिनि। हू बौखलाहट में जेको आहे सो तमामु घणियूं शयूं जेके आहिनि उहे वापरींदा आहिनि, उहे पोइ विफलंदा आहिनि। ऐं पोइ जेके विफलंदा आहिनि, अच्छा इन्हनि सभिनी बीमारियुनि जो इलाजु लुकमान हकीम साहब वटि बि कोन हुयो, उन किथे बि कोन ॿुधायो त इन्हनि दवाउनि जो इलाजु, इन बीमारियुनि जो इलाजु मूं वटि आहे। पोइ उहे विफलंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि जो जेको आहे सो विफलणु ॾाढो ख़राबु हूंदो आहे, ख़तरनाक हूंदो आहे। ऐं पोइ माण्हुनि खे ज़ाहिर आहे पाण खे बचा करे हलणो पवंदो आहे। समाज जे अंदरि अहिड़नि माण्हुनि जी निशानदेही कयो ऐं इन्हनि खां पाण खे महफ़ूज़ रखो। ऐं बहितर आहे त कंहिं रोमांस में अचण जे चकर जे बजाए हक़ीक़त पसंदि थियो ऐं हक़ीक़तुनि खे ॾिसो ऐं उनखे हक़ीक़तुनि खे फॉलो कयो। भले तव्हां सफ़र ॾिघो हुजे पर कोशिशि कयो त माना अहिड़नि माण्हुनि खे फॉलो न कयो जेके तव्हांजे नुक़सान जो सबबु बणिजनि।